जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथा। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। त हलो त पाण शुरू था कयूं। अॼु मां तव्हांखे आंवला नवमी जे बारे में ॿुधाईंदसि। इन खां पहिरीं मां तव्हां सां गॾु गोपाष्टमी जी कथा शेयर करे चुकी आहियां। आंवला नवमी, जीअं त तव्हां सभिनि खे पतो आहे त आंवला ॾाढे गुणनि सां भरपूर हूंदा आहिनि, लेकिन हिन जो धार्मिक महत्व बि ॾाढो आहे। कतीअ महीने जी साई तिथीअ में नवमी जेकी हूंदी आहे उनखे आंवला नवमी चइबो आहे। हिन बार आंवला नवमी 23 नवंबर ते थी आहे। इन ॾींहं खे मुख्य रूप सां आंवलनि जे पेड़ जी पूॼा कबी आहे। त मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदसि कि आंवला नवमी ते पूॼा कीअं करबी आहे ऐं उनजी कथा कहिड़ी आहे, छो पाण आंवला नवमी मल्हाईंदा आहियूं, इन जे बारे में मां तव्हां सां गॾु शेयर कंदसि। सुबुह जो सवेल उथी करे सनानु पाणी करे आंवले जे पेड़ में या घर में अगरि पौधो हुजे त उन में खीर विझिजे, खीर अर्पित करिजे। उनखां पोइ उन ते रोली, अक्षत, गुल ऐं गंध चाढ़िजे, यानी कि दीपक जॻाइजे। उनखां पोइ उन ते आरती कजे ऐं विधिवत आंवले जे पेड़ जी पूॼा कजे। जीअं पाण भॻवाननि जी पूॼा कंदा आहियूं, ठाकुरनि जी पूॼा कंदा आहियूं, तीअं ई आंवले जी पूॼा कजे। उनखां पोइ कथा ॿुधिजे। हिन जे पोइ उनखां पोइ 7 बार परिक्रमा कजे, यानी कि फेरो पाइजे। हलो त मां तव्हांखे हाणे आंवला नवमी जी कथा थी ॿुधायांव। आंवला नवमी माता लक्ष्मी सां जुड़ियल आहे। हिन जी कथा ईअं आहे त हिकु बार माता लक्ष्मी धरतीअ ते आई ऐं धरतीअ ते घुमण लॻी। उनखां पोइ माता लक्ष्मी जे मन में आयो कि मां भॻवानु शिव ऐं विष्णुअ जी पूॼा बिल्कुलु गॾु कयां। तॾहिं हुननि जे मन में आयो त भॻवानु विष्णु खे तुलसी प्यारी आहे ऐं भॻवानु शिव खे बेल प्यारो आहे ऐं इन ॿिन्हिनि जा गुण आंवले में था अचनि। तॾहिं माता लक्ष्मी उन ॿिन्हिनि जा गुण आंवले जे पेड़ में सम्झी करे आंवले जे पेड़ जी पूॼा करण लॻी। तॾहिं भॻवानु शिव ऐं विष्णु उते अची प्रकट थिया। तॾहिं माता लक्ष्मी उन पेड़ जे हेठां रोटी ठाहे करे ॿिन्हिनि भॻवाननि जे पेट खे भरियो, यानी उन्हनि खे भोजन खाराई। तॾहिं खां वठी अॼु ताईं कार्तिक शुक्ल में नवमीअ तिथीअ ते आंवले जे पेड़ जी पूॼा जो प्रावधान आहे। आंवले जी कथा मां लक्ष्मी सां जुड़ी आहे, त इन कारण सभिनि खां पहिरीं मां लक्ष्मी जी पूॼा कजे। उनखां पोइ आंवले जे पेड़ जी पूॼा कजे, त मां लक्ष्मी जी आशीर्वाद सां गॾु भोलेनाथ ऐं भॻवानु विष्णु जी कृपा बि सभिनि खे प्राप्त थींदी आहे। ईअं चवंदा आहिनि त जेको माण्हू आंवले जो सेवन कंदो तंहिं ते श्री हरि यानी कृष्ण कन्हैया राजी थींदा आहिनि। ऐं ईअं बि चइजंदो आहे जिते बि आंवले जो पेड़ हूंदो आहे उते विष्णु भॻवान जो वास हूंदो आहे। कार्तिक महीने जी शुक्ल पक्ष जी नाई तिथीअ खे आंवले जे पेड़ जी पूॼा थींदी आहे। उहो बि तव्हां रोज़ु उन ते दीपक जॻाए था सघो। जीअं त पाण तुलसी जी पूॼा आरती कंदा आहियूं, तीअं ई तव्हां आंवले जी पूॼा बि रोज़ु करे था सघो, जंहिंसां कि पंहिंखे मां लक्ष्मी, मां भोलेनाथ ऐं कृष्ण जी कृपा प्राप्त थींदी रहंदी। त इहा हुई आंवला नवमी जी कथा ऐं उन जी पूॼा जी विधि। तव्हांखे इहा कथा ऐं पूॼा जी विधि कीअं लॻी, तव्हां मूंखे कमेंट बॉक्स में जय श्री कृष्णा लिखी करे ज़रूरु ॿुधाईंदा। हिकु लाइक ज़रूरु कंदा, लाइक बिल्कुलु फ्री हूंदो आहे। ऐं तव्हां अगरि ॿियो कुझु बि मूंखां ॿुधणु चाहियो त तव्हां कमेंट बॉक्स में लिखी करे मूंखां पुछी था सघो। त सभई प्रेम सां चवंदा आयो लाल, सभई चओ झूलेलाल ऐं जय श्री कृष्णा।